कुरान जी आडू मीर हुजे पीर हुजे अमीर हुजे कुछ नाई छो त ही अल्लाह जो कलाम आहे जंहिंजो नालो कुरान आहे। तव्हां असां न ॾिठो आहे ख़ुदा न ॾिठो से रसूलुल्लाह ॾिठो आहे रब जो कलामुल्लाह। रसूलुल्लाह के जन ॾिठो अॾिजी विया रंगजी विया जन्नत पहुची विया उहे सहाबी हुया। चओ सुभान अल्लाह। उलमाए देवबंद जो अक़ीदो आहे काइनात में मखलूकात में इंसान ज़ात में पर नबियनि जी जमात में मोहम्मद मुस्तफ़ा जे मट न को थियो आहे न थींदो न आयो आहे न ईंदो न ॼमियो आहे न ॼमंदो छो त मक़सूद काइनात आहे। जन पैगंबर खे ॾिठो उन्हनि खे जन्नत जो मिली वियो चिठो। ओ 14 सदी जा मुसलमान मता दुनिया जी तारीख़ खे पढ़ी करे सहाबा जे मथा चिमे गोई कंदो हुजे। खुदा जो कसम सहाबा के जन्नत जा सर्टिफिकेट मिली विया पर अबू जहल जहिड़ा लईन भुली विया रुली विया। चरिया माण्हू अॼु बि अहिड़ा आहिनि चवंदा आहिनि साईं नबियनि खे न मञींदा आहिनि वलियनि खे न मञींदा आहिनि इमामनि खे न मञींदा आहिनि अहल बैतनि खे न मञींदा आहिनि। जे पुछा करे त बाबा केरु इशारो हेॾे ईंदो। मां उलमाए देवबंद जी तर्जमानी कंदे जमियत उलमाए इस्लाम जो प्रोग्राम पेश कंदे मां पंहिंजे अक़ीदे ईमान जी ॻाल्हि कंदे तव्हांखे अर्ज़ थो कयां हथ ॿधी करे रब्बे काबा जो कसम आहे वलियनि जी विलायत खे मञींदा हो वलियनि जी करामत खे बि मञींदा हो नबियनि जे नबूवत खे मञींदा हो नबियनि जे मौजज़ात खे मञींदा हो इमामनि जी इमामत के मनींदा हो अहल बैत जो शान बयान कंदा हो। आओ मां पंहिंजे ईमान जी ॻाल्हि कयां तो मां जहिड़ा लखे माण्हू गॾु कर वलीअ जे शान बराबर न थींदा पर दुनिया जा सभु वलीअ गॾु कर मुर्शिद सोणे इमाम अली मुर्तज़ा जे शान बराबर न थींदा। ओ उजण साहिबान हा सवा लख नबियनि जा सहाबी हुजनि रब्बे काबा जो कसम आहे कंहिं रसूल नबीअ जे शान बराबर न थींदा पर जाते सभु नबी रसूल गॾु थियनि इंतज़ार कनि मोहम्मद मुस्तफ़ा मके मां रातो रात निकिरी करे सवारीअ ते सवार थी करे मेराज वारी 27 रात जे अंदरि खुदा जो कसम अर्शे अज़ीम ते त विया पर पहिरियों कदम बैतुल मुक़द्दस में आया मुस्तफ़ा बैतुल्लाह खे छॾे करे इहो सफ़र जारी आहे सफ़र तय कंदे आया हलंदे बैतुल मुक़द्दस में पहुता जाते 1.25 लख नबी हुया 1.25 लख नबी इंतज़ार इस्तक़बाल में बीठा हुया। मोहम्मद जॾहिं मुसल्ले ते बीठो आहे 1.25 लख नबी पोयों मुक़्तदी थी पिया। चओ सुभान अल्लाह। भाग तमां असांजा भला जो उहो रहबर अनवर सरवर पैगंबर साक़ी कौसर शाफी मशर रब करीम तमां असांखे रसूल ॾिनो आहे जंहिं रसूल जा तमां सां उम्मती बणिया हो थोरा ई थोरा मूं मथां मालिक जा लाया त लहन की नकी ॻाइण खां गौरा वो इंत उद्दू नेमत ला तो सुहा। अल्लाह जा वॾा एहसान थी पिया मालिक एॾो मेहरबान तव्हां सां ते थी वियो आहे जो रब करीम हीअ नेमत उज़मा ॾिनी आहे नेमत उज़मा वॾे में वॾी नेमत उज़मा हिकु रसूलुल्लाह ॿियो कलामुल्लाह हा हा कलामुल्लाह खे ॾिसो ज़ियारत कयो हे बि शाफिया रसूलुल्लाह बि शाफिया असांजे लाइ इहे ॿई जवान काफ़िया रसूलुल्लाह खे जन ॾिठो ईमान वारी हालत में ख़ुदा जो कसम आहे उहे सहाबी उहे अॾिजी विया रंगजी विया जन्नत पहुची विया। ओ 14 सदी जा मुसलमान ए रब जो कुरान आ तो जो काॾे ध्यान आ इन जो वॾो शान आ इन में जन्नत जो सामान आ
पर खटे जेको जवान अज मालिक तमा साथे मेहरबान तने भिटाई रहमतुल्लाह अलैहि भी हिय चयो आ रूपो थिए जुड़ सोनो वसे मी पर चंद्रो जंजो दी हो उतो उन्यो वनी अज अल्लाह जे रहमत जो मी वसे तो जाते कुरान पढ़ियो विंदो आ उते अल्लाह जे रहमत जो वड फुड़ो मी वसंदो आ अल्लाह जी रहमत वसंदी पया मां मुबारक तवा के जा जो सजे इलाके गोठन मा चूंड जी अल्लाह जे कुरान के बुधण आया हो असा के रब जी रहमत में वडी उम्मीद है आसरो आ रब्बे काबा जो कसम आ नूरे कब्र शाफी महशर कुरान नूरे कब्र में नूर थी करे इंदो नूर जंहिंखे पवे मथे में सूर जेको हिन खां या दूर कुरान के खोले बुद्ध सही दिस सही पढ़ सही जन्नत जन्म जा तज़किरा कुरान में रब रहमान जी तारीफ हमद कुरान में मुस्तफा जो मकाम शान कुरान में पर जेके पैगंबर पाक के रब करीम वफादार जानसार सहाबा चूंडे दिना शो त शान सहाबा व अहल बैत जो उन्वान सा इश्तिहार निकतला दिल थी चाहे शान सहाबा ते भी गालाए वो शान अहल बैत ते भी गालाए वो छो त तव्हां असांखे उन्हनि जे वास्ते कुरान मिलियो आहे सहाबा जो एहसान अहल बैत जो एहसान कायनात जे इंसानन मथा थी छो त ही कुरान रत जा दरिया क्रॉस करे 14 सदी जे मुसलमान ताईं पहुतो आ इन कुरान करीम के पहिरियों बुझण वारा सिखण वारा समझण वारा पढ़ण वारा अमल करण वारा दुनिया ताईं पहुचाइण वारा फैलाइण वारा चो अहल बैत सहाबा मता दुनिया जी तारीख़ खे खणी करे सहाबा जे लाइ चिमे गोई करे नुक्तचीनी करे हज़ारे तारीख़ी किताब खुदा जो कसम आ कुरान जी बेजी बिस्मिल्लाह ते गोर कजन सहाबा जी तारीफ़ ॾिसणी थी त रब जे कुरान खे ॾिस अर्ज़ पे कयूं उहे अॾिजी विया रंगजी विया उहे जन्नत पहुची विया उन्हनि जे लाइ जन्नत जा सर्टिफिकेट रब ॾेई छॾिया जेकी सूरतुल फतह जूं मां आयतूं पढ़ियूं रब दो फरमाई मूंखां राज़ी मां इन्हनि खां राज़ी केड़ा साईं मक्के में खोड़ हुया जिन गोड़ कया रब फरमायो मां चूंडे चूंडे मोहम्मद करीम के उहे जानसार वफादार कुर्बदार ॾिना जेके पोइते न हटिया विढ़ंदा रहिया लड़ंदा रहिया काफरन के जहन्नम में पहुंचाईंदा रहिया ये एडा पान में रहम दिल होया सच्चा होया अबू जाल वारन में तो वॾा ॾचा होया ये पक्का होया ये पान न आया हा रब चूंडे ॾिना होया छो त मकाम ते नज़र कंजाई नबूवत वारो मकाम सहाबियत वारो मकाम ऐं शहादत वारो मकाम अञा वधीक खोले ॿुधायई नबूवत वारी डिग्री सहाबियत वारी डिग्री शहादत वारी डिग्री या कसबी नहीं या वहबिया रब जंहिंखे चाहींदो आहे ॾींदो आहे जंहिंजे लाइ चाहे उनखे ॾिनई नबूवत वारी डिग्री रब करीम आलमी अरवाह में ॾेई छॾी विरहाए छॾी आफर आर्डर नबियन खे मिली वियो हो जवान जी दुनिया जे अंदर ज्वाइनिंग कयूं समझो था
आफर आर्डर नबूवत वारे डिग्री जो मनसब जो आलमी अरवा में रब ॾिनो हुयो। जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम तक ऐलान थी वियो आलमी अरवा में। उन मंज़र खे रब क़ुरान में ज़िक्र कयो इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। रब तो फरमाए आलमी अरवा में नबियन खां हिकिड़ो वाइदो वरितो हो लतुमिनुन बिही वलतंसुरुन्ना। ओ नबियन जा रूह हो रसूलन जा रूह हो तव्हां खे जेको मनसब ॾिनो आहे मक़ाम ॾिनो आहे डिग्री ॾिनी आहे उहिदो ॾिनो आहे पर हिक शर्त ते लतुमिनुन बिही वलतंसुरुन्ना। मेन उहिदो जेको आहे ख़तमे नबूवत वारो उहिदो मिठड़े मुहम्मद करीम खे मिलियो। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा आमिना जलाल महबूब जुल जलाल मोहम्मद रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। भला अगियूं पयूं कपड़ा कढ न हुजा पर्ची आई आहे त सॼी राति वाइज़ कयो। हे प्रोग्राम साईं मुख्तियार अहमद साहब जे वास्ते सां 7-8 महीना अॻ में वरितल हुयो। ख़बर आहे कई मजबूरनि जे करे प्रोग्राम ताख़ीर थी वियो। साईं मुख्तियार अहमद साहब ॿुधायो चई साईं उहो ई साॻियो ई प्रोग्राम आहे जेको अॻ में तव्हां खां वरितल हो रखियल हो रिथियल हुयो। प्रोग्राम कैंसल थी वियो किरोना वारो ॾमर अची वियो। उहा कसर बि हाणे ॾिबी वेहंदव। हा बाबा वफ़ा कंदव पर्ची बि ॾिनी अथऊं। बटन हथ मथे कयो बाक़ी चओ था अलाह करे मौली साहब जान छॾे ईअं कोन थींदो। कलाक सवा साथ ॾिजो। दुरूद शरीफ पढ़ो भला बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही व अहल बैतिही अजमाइन। अर्ज़ पे कयुम नबूवत वारो मक़ाम सहाबियत वारो मक़ाम शहादत वारो मक़ाम अल्लाह जंहिंखे ॾियणो हुयुसि ॾिनई जंहिंखे ॾींदो। शहादत वारो मक़ाम शहादत वारो मनसब शहादत वारी डिग्री शहादत वारो उहिदो अल्लाह वटि या आफर आर्डर पिया आहिनि पोइ जंहिंखे ॾिनई क़यामत जे सुबुह ताईं छो त शहादत जी कोटा आहे। शहादत जी कोटा आहे बाक़ी नबूवत ऐं सहाबियत वारी कोटा अल्लाह खपाए ख़तम करे दरवाज़ो बंदि करे छॾियो। हाणे जेकॾहिं कोई बि नबूवत जी दावा कंदो उहो लानती हूंदो। छा बाबा छो त ख़त्मे नबूवत वारो ताज अल्लाह मुहम्मद करीम जे मथां रखियो। ईअं साईं सहाबियत वारी डिग्री बि जंहिंखे मिलणी हुई मिली वई। दुनिया जे अंदरि कई वलियतों खे अॼु बि नज़र ईंदा पर इहा दावा नथा करे सघनि पिया त असां सहाबी आहियूं। भल साहिबे करामत जा मालिक छो न हुजनि। अॼु अहम ॻाल्हियूं तूं कयां
वली पंहिंजी जाइ ते, वलियनि जी करामत पंहिंजी जाइ ते, पर सहाबा वारी कोटा बंद थी वई आहे। रब करीम जंहिंखे इहा डिग्री ॼणीअस ॾेई छॾियईं, हर नबीअ खे सहाबी मिलिया। ख़ुदा जो कसम मां मिठड़े मोहम्मद करीम के जेके सहाबी मिलिया चूंडजी आया, के मक्के मां, के मदीने मां, के यसरब मां, के हबश मां, के फारस मां, के ईरान मां, के किथा आ डिग्री मिली वया। सवा लख सहाबी जे लाइ ऐलान थी वया। फरमायईं लक़द रज़ियल्लाहु अनिल मुअमिनीन इज़ युबायिऊनक तहत अश-शजरा फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अंज़ल अस-सकीना। रब तो फरमाए दुनिया जो इंसान हो जेके पैगंबर जे कठ लगा, जेके पैगंबर जे हुक्म ते आया, जेके पैगंबर जे हथ ते बैयत कन पया, ये सहाबी हुया। रब तो फरमाए मां इन्हनि खां राज़ी आहियां, ये मूंखां राज़ी थी वया। ओ दुनिया जा इंसान क़ुरान खे खोले ॾिसजांइ, पढ़ी ॾिसजांइ। रब्बे काबा जो कसम आ, मुहम्मद मुस्तफा जा जानसार वफादार कुर्बदार ओ सवा लख सहाबी जंहिंजे लाइ ज़िक्र क़ुरान में अची वियो थी। सैयदना सिद्दीक़ अकबर खां वठी करे हलंदे 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 जेके भी सहाबी हुया उन्हनि जे लाइ ऐलान क़ुरान में अची विया, ये जन्नती हुया। दुनिया जो इंसान और रब क़ुरान में हीअं चयो आहे, फरमायईं मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फ़ित तौराति व मसलुहुम फिल इंजील। कदर न थी, कुरान मुफ्त में मिलियो थी, कुरान जे करे ख़ुदा जो कसम मां सहाबा जानन जा नज़राना ॾिना। अहल बैत जी कुर्बानी थी, सहाबा जी कुर्बानी थी। हिन कुरान जे करे मिठड़े मुहम्मद करीम मक्को छॾियो आ, मदीने आयो आ। 8 साल मुसलसल वाइद तबलीगा, मैदाने जिहाद में मामूल अंबिया आया। अञा तोखे मज़ीद ॻाल्हि कयां, ओ हुसैनी सॾाइण वारा, हैदरी सॾाइण वारा, ये सचो हुसैनी आ, सचो हैदरी आ त क़ुरान ॿुधियो वञ। हिन क़ुरान जे करे इमाम हुसैन भी करबला जे मैदान में पहुतो आ। केर हुसैन चओ वाह हुसैन, मां अर्ज़ पे कयुम असहाबे रसूल अहल बैत रसूल ते ज़रूर ॻाल्हाइबो। इमाम हुसैन असहाबी भी आ, सहाबी भी आ, अहल बैत में भी आ। तू मां थोड़ी गर्मी नथा महसूस करे सघूं, सही नथा सघूं पिया। इमाम हुसैन नाने नबीअ जे दीन ख़ातिर, इन क़ुरान ख़ातिर मक्को छॾियो, मदीनो छॾियो। मदीनो त उहो शहर हुयो जंहिंमें अल्लाह जन्नत रखी आ। पाण रब करीम पैगंबर खे हुकुम कयो आ, पैगंबर जेकी मां अल्लाह तोखे हुकुम जारी कयां उन ते अमल भी कजां ऐं पंहिंजे उम्मत खे ॿुधाइजांइ। छो त हिकु क़ुरान थी, ॿियो मुस्तफा जो फरमान थी। पैगंबर चयो थी मां बैन बैती व मिंबरी रोज़तुन मिन रियाज़िल जन्नह। पैगंबर ॾसे वया, चई वया, ॿुधाए वया, इन मिंबर खां वठी करे सारो घर अल्लाह जन्नत बणाए छॾियो आ। ओ 14 सदी जा मुस्लमान, मुंहिंजे महबूब मुस्तफा ईअं भी फरमायो आ, जेको मस्जिद नबवी जे अंदर हिकिड़ी नमाज़ पढ़ंदो 50,000 नमाज़ जो सवाब मिलंदो।
मुझे महबूब फरमायो जेको मां मोहम्मद जे रोज़े अतर कब्र मुबारक ते अची करे सलाम चवंदो उनखे जवाब भी मिलंदो। उन उम्मती आशिक ईमानदार जी क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम सिफारिश कंदुसि। हा एॾी ॻाल्हि एॾो अमल एॾो सवाब इमाम हुसैन छॾे करे नाने नबीअ जे दीन ख़ातिर क़ुरान जे करे ख़ुदा जो कसम करबला जी सरज़मीन ते पहुतो आहे। अकेलो न थी सहाबा साण तसी ॿाहिरि बि हुया। हिकिड़े जो नालो अबू बकरा, ॿिए जो नालो उमरा, टे जो नालो उस्मान आहे। इमाम हुसैन करबला जी सरज़मीन ते अकेलो न थी 70-72 साथियुनि सूदो शहीद थियो वियो थी। ओ सुणा हुसैन कहिड़ी शइ तोखे आमादा कयो मदीनो छॾे करे निकिरी पियो आहे। इमाम हुसैन तो फरमाए पियो मुवहिद ज़ालिम जी बैत न कंदो आहे, ज़ुल्म जे ख़िलाफ़ मुवहिद मैदान में ईंदो आहे। ख़ुदा जो कसम आहे शेर जो पुटु बहादुर इमाम हुसैन मदीने खे छॾे करे करबला जे सरज़मीन ते आयो आहे। ज़ालिमनि ॾाढा वस कया बैत कर। इमाम हुसैन चयो ज़ालिम जी बैत हरगिज़ न कबी आहे। ओ ज़ालिम मुहाॾो अटकाइबो, ओ ज़ालिम मुक़ाबिलो कबो। ख़ुदा जो कसम आहे इमाम हुसैन जा साथी शहीद थींदा विया, बचड़ा भी सगीर बच्चा भी शहीद थी विया। इमाम हुसैन पाण मैदान ते अची वियो आहे, तरार हलाईंदो पियो आहे। करबला जी ज़मीन गवाह शाहिदा इमाम हुसैन सब्र एड़ो करे ॾेखारियो आहे। इमाम हुसैन वाह जे नमाज़ पढ़ी ॾेखारी आहे। दुनिया जो इंसान मुंहिंजो ईमान अक़ीदो आहे, मुंहिंजो विजदान थो चवे इमाम हुसैन जे दिल दिमाग़ में हीअ क़ुरान जी आयत गर्दश कंदी हूंदी तॾहिं त इमाम हुसैन जज़ा फज़ा न कयो आहे। इमाम हुसैन करबला जे सरज़मीन ते सब्र बि कयो आहे, नमाज़ भी पढ़ी ॾेखारी आहे। छो त रब क़ुरान में चई छॾियो आहे फरमायई या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। सभई जो सुभान अल्लाह। रब साईं ईमानदारनि सां थो ॻाल्हाए, ईमानदारनि खे थो हुकुम करे। ओ रब तो फरमाए ईमानदारो जॾहिं तकलीफ़ में पची वञो ॿ कम कजो, हिकु सब्र कजो, ॿियो निमाज़ न छॾिजो, निमाज़ पढ़जो। ख़ुदा जो कसम आहे इमाम हुसैन सब्र बि करे ॾेखारियो आहे, निमाज़ भी पढ़ी ॾेखारी आहे। पोइ मूंखे चवणु ॾे वाह हुसैन वाह हुसैन, करबला जो मैदान मल्हाई, ज़ालिम जी बैत न कयई, निमाज़ भी पढ़ी ॾेखारियई, सब्र भी करे ॾेखारियई। तॾहिं बिटाई रहमतुल्लाह अलैह भी हीअं चयो आहे करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाई, जहिड़ो यज़ीद सामुई जुंबे जोड़ियाई, पर मोह न मोड़ियाई पसीता उतरार जो चौबाह हुसैन। नारे तकबीर, तुझो हुसैन मुझो हुसैन, वाह हुसैन वाह हुसैन, तुझो हुसैन मुझो हुसैन, तुझो हुसैन मुझो हुसैन। नारे तकबीर। नारो स्टेज तां अजीब लॻो आहे, तुझो हुसैन मुंहिंजो हुसैन, वाह हुसैन वाह हुसैन, है हुसैन है हुसैन। ॻाल्हाइजो था अबा है छा ते कबी आहे हारायल ते चाचा, हा जेको हाराए वञे चवंदा है वाह खटियल ते कबी आहे, पोइ वाह हुसैन वाह हुसैन। इमाम हुसैन खटियो आहे हारायो नाही। चओ इमाम हुसैन खटियो आहे न बाबा, जेके चवनि था इमाम हुसैन खटियो आहे ॿई हथ मथे करे ॾेखारियो। हा कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का, फर्शो ज़मीं से अर्श तक चर्चा हुसैन का, सरदार दो जहां है नाना हुसैन का, आला उतंब है कुंबा हुसैन का। अल्लाह जे बाने अॻिते चयो आहे छो जे अली बाबा नबी नाना, शराफत हो तो ऐसी हो
चले खंजर करे सुजदा इबादत हो तो ऐसी हो चौबा हुसैन। करबला जे सरजमीन ते वाह जे सुदा कया इमाम हुसैन सब्र भी इमाम हुसैन सब्र जी तलकीन भी कया कुरान भी पढ़ियो आ नमाज पढ़ी आ हर एक इन गाल के मने तो द करबला जे सरजमीन ते इमाम हुसैन सिर सुईदे में आ जालिमन वार कया तीराया सुईदे जे हालत में जालिमन शहीद कयो आ चौवाह हुसैन। इमाम हुसैन खटियो आ हारायो नहीं मट्रे गालियों इब्तदा में शुरुआत में करे चुको नबूवत वाली डिग्री सहाबियत वाली डिग्री शहादत वाली डिग्री क्या मजे सुबह शहादत वाली डिग्री अल्लाह के जंहिंखे जणी हुंदसि ॾींदो छो त शहादत जी कोटा खुलियल आहे पर इंसान सादो भुलियल आहे ये रुलियल आहे चवे थो साईं शहादत जो मौत खुदा जा बाना रब तव्हां असांखे बि शहादत जो मौत ॾे चओ आमीन। न मरंदो छा मौत पर हका कफन में शकार मौत ॾे त शहादत जो चओ आमीन। शहादत वारो मौत मुसीबत न थी नेमत थी जो त पैगंबर फरमायो आहे शहादत जे मौत जी पैगंबर पान तमन्ना कई आहे पंहिंजे उम्मत खे तलकीन कयाई तंबीह कयाई साईं हीअं चयाई ओ मुंहिंजा उम्मतियो ईमानदारो शहादत जे मौत जी घुर कंदा कयो तमन्ना कंदा करियो अल्लाह जी मर्ज़ी आहे पोइ शहादत वारो उहिदो जंहिंखे ॾे पर तव्हां सां त तलब कयूं घुर कयूं पोइ मालिक जी मर्ज़ी आहे छो त शहादत वारे मक़ाम जी शहादत वारे उहिदे जी कोटा खुलियल आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हलंदे हलंदे सिद्दीक़ अकबर जे दौर में फारूक आज़म जे दौर में सोने उस्मान जे दौर में अली मुर्तज़ा जे दौर में सोने हसन जे दौर में सोने अमीर मुआविया जे दौर में हलंदे हलंदे यो सिलसिलो जारी आहे। ओ करबला दे सुने इमाम हुसैन जी तैयारी आहे छो त महीनो मुहर्रमुल हराम जो हाणे ताज़ो गुज़री वियो आहे। दिल थी चाहे त कुझु करबला जूं ॻाल्हियूं तव्हांखे सम्झायां ॿुधायां छो त माण्हुनि जे दिल दिमाग़ में ॾाढो फतूर आहे माण्हुनि जे दिल दिमाग़ में ॻाल्हि आहे साईं मुहर्रम जो महीनो हशर जो आहे मुहर्रम जो महीनो पिटके जो कुटके जो आहे मां थो चवां मुहर्रमुल हराम जो महीनो एहतराम वारो महीनो इज्जत वारो महीनो शरफ वारो महीनो नेमत वारो महीनो शुक्र वारो महीनो सब्र वारो महीनो आहे। हशर जो महीनो न थी पिटके कुटके जो महीनो न थी कुरान मां साबित करे जायो महीनो नेमत जो महीनो आहे शुक्र करण जो महीनो आहे सब्र जो महीनो आहे। इन महीने में जेकॾहिं तकलीफ़ अची वञे त सब्र कजांइ जे रब नेमत ॾेई त शुक्र कजांइ। जे मुहर्रमुल हराम जे महीने ते ॻाल्हायां त सॼी राति गुज़री वेंदी हीअं बि चवणी आहे यार जुमे जी राति फिलाणो मरी वियो ख़ुश नसीब हुयो साईं जुमे जो ॾींहुं हिनखे नसीब थी पियो साईं रमज़ान जे महीने में फौत थी वियो छाजे करे ॾींहंनि जी अहमियत आहे महीननि जी अहमियत आहे रातिनि जी अहमियत आहे। मुहर्रमुल हराम जे महीने जी एॾी इज़त ऐं एहतराम ऐं अहमियत आहे दिल थी चाहे मुहर्रमुल हराम जे महीने जे फज़ीलत ते ॻाल्हायां ओ उजण साहिबान इर्दो गिर्दो खां आयल मेहमान छो त माण्हुनि जे दिल दिमाग़ में इहा ख़दशो आहे सही महीनो हशर जो महीनो आहे
अशर जो महीनो ना है नेमतुन जो महीनो आ शुक्र करण जो महीनो आ ज़मीनो आसमान मां बैन रब करीम इन महीने में वजूद में आंदी आ नौ इंसान जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ते नज़र कंदे रब करीम आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के मिट्टी मां पैदा फरमायो जिस्म में रूह दाखिल कयो में मलाइकन ते एतराज कयो रब ही जवाब मलाइकन खे ॾिनो हो कुरान में जिक्र थी पयो फरमाए काल इन्नी आलम मा ला तालमून मलाइक खामोश थी विया रुक थी विया पंहिंजे एतराज कयल ते बिहजी विया रब चयो त मां थो ॼाणा खामोश मलाइक थी विया रब जा ही हुक्म अची विया जिब्राइल जी रब करीम मां पंहिंजो नाइब खलीफो हज़रत इंसान पैदा करणु चाहियां थो मां ॼाणियां थो यकीनन तव्हां तस्बीह हमद बयान कंदव पर जेको इंसान में कमाल रखबो इहो ई त इंसान हूंदो जंहिंखे शहादत जो मक़ाम मिलंदो जिब्राइल के शहादत जो मक़ाम कोन मिलंदो इसराफील के शहादत जो मक़ाम कोन मिलंदो इहो ई इंसान हूंदो रब करीम फरमायो मलाइको मां थो ॼाणा मां तो हर कंहिंखे सुञाणा शैतान खां अल्लाह पुछा बि कई मा मनाक अन तसजुद लिमा ख़लक़तु बियदैया केड़ी शै तोखे मानियो बणी मां हुक्म कयो मां वटि इन इंसान जे आॾो झुको ताज़ीमी सुजदो कयो शैतान मां कई मौला असांखे पैदा कयो थी बाहि मां हुनखे पैदा कयो थी मिटीअ मां रब तो फरमाए मूंखे ख़बर आ रिवाजात जे अंदर अचे थो अजीब मामलो अजीब मंज़र नूरी नारी खाकी जे मखलूक दरमियान में इम्तिहान थी पयो मुनाज़रो थी वयो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खटी वयो महीनो मुहर्रम जो हुयो जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के रब करीम जन्नत जो सर्टिफिकेट ॾिनो आ जन्नत में दाखिल कयो आ कुरान में रब हीअं चयो आ फरमाए वकुलना या आदम उस्कुन अंत वज़ौजुकल जन्ना वकुला मिनहा रगदन हैस शिअ्तुमा वला तक़रबा हाज़िहि शजरा फतकूना मिनल ज़ालिमीन रिवायात के अंदर अचे थो आर्डर आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के जन्नत जो मिली वयो जन्नत में पहुंची वयो जन्नत में दाखिल थी पयो महीनो मुहर्रम जो हुयो पर ॾींहुं ॾहींअ जो हुयो जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ इहो ॾींहुं शुक्रिया जो इहो ॾींहुं नेमत जो बणिजी वयो ये गाल पंहिंजी जाइ ते आ जो शैतान के गिचे में लान जो तोक पइजी वयो उहो मुंह मथो पिटींदो रहियो उहो जन्नत खां हेठि लही वयो हेठि ज़मीन ते अची वयो आ शैतान खे लान जो तोक पइजी वयो मामलो अज़ल ते निहार इब्तिदा ते निहार मामलो इन ॾींहं ऐं महीने जो मामलो थींदो आयो आ हिकड़नि जे लाइ इहो रहमत ऐं बरकत महीनो आ हिकड़नि जे लाइ इहो शुक्र जो महीनो आ नेमतुनि जो महीनो आ पर शैतान जे लाइ इहो महीनो मुसीबत बणिजी वियो आ लानत जो तोक बणिजी वियो आ लानत पइजी वई लही पियो आ वरी अच नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ते 950 साल वाइद करे करे कौम मां तंग थी करे चवे थो रब ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफिरीन दयारा रब जो आर्डर आयो वसनाइल फुल्क बेड़ो ठाही ओ उजन साहिबान आयल मेहमान इन बेड़े में हुक्म हुयो त ईमानदार रखण जाए वफादार रखण जाए हा 80-82 वफादार इन्हनि ईमान आंदो आ बेड़े में सार थी पिया अज़ाब इलाही अची वियो आ पाणी एॾो वधी वियो आ बेड़ो तरण शुरू थी पियो आ
अबो बच्चे खे सॾींदो रहियो आहे बच्चो जबल ते चढ़ंदो पियो आहे इनकार कंदो पियो आहे इन मंदर खे रब क़ुरान में ज़िक्र कयो आहे सावी इला जबली यासिमुनी मिनल माए अबे के जवाब में छा थो चवे बाबा कोन ईंदो माए जबल ते चढ़ी पंहिंजी जान बचाईंदो पाणी अहिड़ो त कोन ईंदो हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे बच्चे खे सॾींदो रहियो आहे हा ॿेड़े ते सवार करण जे लाइ ईमान आणण जे लाइ चवंदो रहियो आहे पर न मुड़ियो जबल जे चोटीअ ते चढ़ी वियो अबे जे चवण खे नथो मने नथो वठे पियो एॾो अज़ाब अची वियो पाणी वधी वियो क़ुरान इन मंदर खे बयान कयो वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन सभई चो सुभान अल्लाह बेड़े वारा बची विया या हड़ बुॾी विया पुट गोपाटा खाईंदो पियो आहे पर जेके बेड़े में हुया उहे हाणे परेशान थी विया छो त ॾींहं घणा गुज़री विया बेड़ो पाणीअ ते हलंदो पियो आहे हेॾे तवजो कजांइ बाबा ओ चाचा सॼी राति वाज न कबो अधु कलाक हाणे छड़ो अधु कलाक वफ़ा कयो हा या नसीब वरी अहल पे जी ॻाल्हि ते अचां इमाम हुसैन जी शहादत ते बयान अञा कंदुसि मां अञा महीने जी अहमियत ॿुधायां ॾींहं जो क़दुर ऐं क़ीमत ॿुधायां छो त इमाम हुसैन खे ॾींहुं ॾहीं जो महीनो मुहर्रम जो मौत शहादत चयो वाह हुसैन नूह अलैहिस्सलाम खे क़ौम चयो ॿेड़नि वारनि जेके बेड़े में हुया साईं अज़ाब पाणीअ जो अञा हले थो पियो ॾींहुं 2 10 न 6 महीना इन पाणीअ जे मथां बेड़ो आहे नूह अलैहिस्सलाम बेड़े में रब खे सॾ कया मुंहिंजा मौला हाणे हे बि परेशान थी विया मुंहिंजा मौला पाणी एॾो वधियल आहे रब महिरबानी फरमाए मालिक महिरबानी फरमाए रब जो आर्डर अची वियो महीनो मुहर्रम जो हुयो पर ॾींहुं ॾहीं जो थी पियो पाणी सुकी वियो जुदी जबल ते बेड़ो भिजी वियो नूह अलैहिस्सलाम समेत ईमानदारनि पेर बेड़े मां लाहे सुक ते आंदा ज़मीन ते आंदा ख़ुशीअ जी लहरा अज़ाब मां बची विया पाणी ख़तम थी वियो दुनिया जो इंसान नूह अलैहिस्सलाम जेको सानी ॾाढो आहे जेके ईमानदार 80 82 हुया वरी ज़मीन ते आया वरी इंसान जी आबादी वधंदी वई आहे हलंदे ॾींहुं पंहिंजी जाइ ते महीनो पंहिंजी जाइ ते हलंदो आयो फिरंदो आयो वरी ॾिसजां अय्यूब अलैहिस्सलाम नबी सगोरो आहे मर्द अची वियो आहे एॾो बीमार थी पियो आहे माल मिल्कियत सभु ख़तम थी वियो आहे शैतान ॾिसंदो पियो आहे रब चयो आहे हे मुंहिंजो शाकिर बानो आहे साबिर बानो आहे हमेशा शुक्र कंदड़ा सब्र कंदड़ा पर हर हाल में ज़िक्र कंदड़ा एतिरे क़दुर जो मर्द वधी वियो आहे शैतान दा टेक कयो आहे हाणे मुंहिंजे रब खे सॾींदो पियो आहे रब क़ुरान में इन मंदर खे बयान कयो आहे व अय्यूब इज़ नादा रब अन्नी मस्सनियल व अंत अरहमुर राहिमीन ओ दुनिया जा इंसान कई सॼो अय्यूब नबी सॼो मौला सभु कुझु ॾिनो हुई शुक्र हुयो उन वक़्त में बि तुंहिंजो ज़िक्र हुयो रब सभु कुझु वापसि वरितुई मौला सब्र पर ज़बान ज़िक्र में हुई अॼु ज़बान बि कमज़ोर थी वई रब तुंहिंजे ज़िक्र खां ज़बान भिजी वई आहे मुंहिंजा मौला ओड़ो शैतान हटे कयो आहे हेॾो मर्द वधी वियो आहे रब जो आर्डर अची वियो आहे उरकुल बिरजिलिक हाज़ा मुग़तसलुम बारिदुम व शराब ज़मीन मां चश्मो निकितो आहे अय्यूब अलैहिस्सलाम खे हुकुम मिलियो आहे इन मां पी जाए बि वेझ जाए बि ख़ुदा जो कसम मां चश्मा मां पींदो वियो वेझंदो वियो ज़ाहिरी बातिनी बीमारी ख़तम थी वई आहे ॾहीं जो आहे महीनो मुहर्रम जो चओ न सुभान अल्लाह यूनुस अलैहिस्सलाम क़ौम खे समझायो ॾाढो समझायो हेॾो अल्लाह जो साम्हूं अज़ाब आयो
यूनुस अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खां शहर खां अज़ाब खे ॾिसी करे निकिरी पियो। हलंदे हलंदे दरिया ते पहुतो आ, बेड़े में सवार थियो आ, बेड़ो ॿुॾण लॻो आ। मल्लाह दरिया वारे कुणो विधो आ। आखिरकार हिकु दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो यूनुस अलैहिस्सलाम जो कुणो निकितो आ। माण्हू सुञाणनि पिया बेड़े वारा, हिन को कार बंदो आ, यार ॿीहर कुणो विझो, यार टीहर कुणो विझो। बार बार यूनुस अलैहिस्सलाम जो कुणो थो निकिरे, चवे थो यार ॻाल्हि हया मुक़दर समंदर मुंहिंजो आ। आहा बेड़े मां टपो ॾिनई, रब मछी खे हुकुम फरमायो, मछी जी रहमान अमानत थी अचई सांभिजांइसि। यूनुस अलैहिस्सलाम मछीअ जे पेट में ॿुधो आ। हिकु ॿ 40 ॾींहं 40 रातियूं मछीअ जे पेट में आ, सॾींदो पियो आ। इन मंदर खे रब क़ुरान में ज़िक्र कयो आ, चवे थो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन। सभई चो सुभान अल्लाह। रब मेहरबानी कई, मछीअ जे पेट मां यूनुस नबीअ खे कढियाई अलैहिस्सलातु वस्सलाम। दरिया जे किनारे ते आ, ॾींहुं 10 जो आ, महीनो मुहर्रम जो आ। देर न थी आ, ख़ुदा जी कुदरत सां तंदुरुस्ती अची वई आ। रब जो हुकुम ही मिलियो आ, वञ पंहिंजंदे। मौला अज़ाब अखियुनि सां ॾिसी आयो, छा वञी ओॾे कयां मौला, ॿिए जाइ ॾे रुख कराए मुंहिंजा रब करीम। मां सम्झां थो अज़ाब में ख़तम थी विया हूंदा, मरी विया हूंदा। मां त पंहिंजे अखियुनि सां अज़ाब ॾिसी करे क़ौम मां निकिरी पियुमि। हेॾे तवजो कजाए ओ दुनिया जा इंसान, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे रब हुकुम फरमायो, साॻो शहर में वञ, पंहिंजी क़ौम ॾे वञो। मौला क़ौम त अज़ाब में अची वई हूंदी, ख़बर नाहे छो त अखियुनि सां अज़ाब ॾिसी आया हा। रिवायात जे अंदर अचे थो, जीअं जो यूनुस अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत क़ौम ॾे मोटी आयो, उहे ई पोड़ा जीअरा, उहे ई नौजवान जीअरा, उहे बाल जीअरा, उहे औरतूं जीअरियूं। उन्हनि खां पुछा थो करे, मां त अज़ाब ॾिसी करे तव्हांजे शहर खे छॾे करे निकिरी पियुमि, मूंखे वॾी तकलीफ़ अची वई, मालिक खे बधायुमि। रब करीम मूंखे वरी हुकुम तव्हां ॾे कयो, मां त इहो महसूस कयो हूंदो त अज़ाब में आया हूंदा, छो त आयल अज़ाब हुयो, अज़ाब मां कोई न बची सघियो आ। छा माजराया, छा हिकमत राज़ आ, कहिड़ो फ़लसफ़ो आ, क़ौम खां पुछा कंदो पियो आ। यूनुस अलैहिस्सलाम खे पंहिंजी उहा उम्मत क़ौम चवंदी पई आ, ओ यूनुस नबी, जॾहिं तूं असांजे शहर मां निकिरी करे हली पए, ओढ़ा चवण लॻा यूनुस नबी, असां पंहिंजे नौजवाननि खे, पंहिंजे न्याणनि खे, पंहिंजे बालनि खे मैदान में वठी आयासीं। असां सम्झी वियासीं अल्लाह जो नबी हुयो त अज़ाब कोन हुयो, जे हुजे हा त पोइ बि अज़ाब में असां गॾु हुजे हा, पर हाणे ॾिठोसीं असांजे शहर मां तूं निकिरी वई, हाणे अज़ाब मां बची कोन सघंदासीं। तो समूरा जो समूरा ॻोठ मां निकिरी करे मैदान में निकिरी करे सिर सुजदे में रखियोसीं रहमान खे राज़ी करण जे लाइ, आजिज़ी इंकिसारी कंदे मालिक खे अर्ज़ कयोसीं, मौला ॾाढा गुनाहगार हुयासीं, मुंहिंजा अल्लाह अॼु तौबा था कयूं, असांजा गुनाह माफ़ फरमा। मुंहिंजा रब करीम अॻिते पेर क़दम चङो रखंदासीं, ओ मुंहिंजा मौला माफ़ी अता फरमा, अज़ाब में न लपेटजांइ, मुंहिंजा रब करीम महिरबानी फरमाए। उहा ई क़ौम चवे थी यूनुस नबी, पोइ अल्लाह महिरबानी कई, जॾहिं असांजा सिर सुजदे में हुया, अल्लाह सां इक़रार कयासीं, वाइदा कयासीं, तौबा ताइब थी पियासीं, मालिक आयल अज़ाब खे तारे छॾियो, तूं त हलियो वई, मालिक महिरबानी कई। हाणे ॾिसो सभु नौजवान बि सुधरी वेठा आहिनि, हाणे तुंहिंजे चवण ते ईंदासीं, असां त सोचियोसीं नबी सगोरो वियो आहे, शुक्र आहे मोटी आयो आहे, हाणे जेको तुंहिंजो हुकुम हूंदो असां मञींदासीं। ओ दुनिया जो इंसान हो त यूनुस नबी
जी उम्मत या तू असा त मिठड़े मोहम्मद करीम जा उम्मती हो खुदा जो कसम मां हज़ारे गुनाह कयो पया वो भी मालिक ढक ढकियो आ रहम कयो आ पर मालिक हिय कुरान में तुझे मुझे लाए गुनाहगारन जे लाए ही सर्टिफिकेट ॾिनो आ ये वादाई मिली आ फरमाए कुल या इबादी अल्लदीन असरफू अला अनफुसिहिम ला तकनतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। पैगंबर के हुक्म रब तो करे मुझा महबूब तू पंहिंजे उम्मतिन गुनाहगारन मुझे बारन गुनाहगारन के समझाए जाए आ सिखाए जाए बुधाए जाए गुनाह जे करे मायूस न थियन गुनाह जी माफ़ी घुरंदा अल्लाह सब गुनाह माफ़ कंदो मान मौला सजी जिंदगी गुनाह में गुज़री वई आ पोढ़प अची वई आ कमजोरी वठी वई आ मौला बिस्तरे ते पया माफ़ी हाणे छा माफ़ी त मिलंदी पर अमल कोन थी सघंदा सुबुह मौत मता अची वञे खुदा जो कसम ही आयतूं नाज़िल थियूं हन पैगंबर के इन आयतुनि ते वॾी ख़ुशी थी आहे इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसना व कान अल्लाहु गफूरुर रहीम। जो सुभान अल्लाह रब तो फरमाए सच्ची दिल सां तौबा करो तव्हां जो कम सब ॾोह माफ़ करे उन जी जाइ ते नेकी हुजण मां अल्लाह जो कम ओ दुनिया जा इंसान तू मां त मिठड़े मोहम्मद करीम जा उम्मती हो मुहर्रम जो महीनो इज्जत एहतराम वारो दी शुक्र जो महीनो दी सब्र जो महीनो दी फिक्र जो महीनो दी जिक्र जो महीनो दी यूनुस अलैहिस्सलाम इन ॾींहं खे पंहिंजे लाइ ईद ऐं ख़ुशी ऐं नेमत जो महीनो समेदो हुयो रोज़ो बि रखंदो हुयो अचो मूसा अलैहिस्सलाम जे ज़िंदगी तय्यब ते ॼमियो आहे मुहर्रम जो महीनो आहे फिरौन जे गोद में आयो आहे मुहर्रम जो महीनो आहे अमर जो खीर पीतो आहे अल्लाह वाइदो पूरो कयो आहे ॾींहुं ॾहीं जो आहे महीनो मुहर्रम जो आहे वरी जवान थी करे मैदान में अची वियो आहे मुनाज़रे में खटी वियो आहे उम्मत ईमानदारनि खे वठी करे मिस्र छॾींदो पियो आहे फिरौन पोयों पीछो कंदो पियो आहे नील दरिया ते सभु पहुची विया हा ईमानदार चवनि पिया कलीम तुझे कढ लॻासे हेॾो फिरौन जी फौज आहे हेॾो दरिया जी मौज आहे जे दरिया में घिरूं था त ॿुॾूं था जे बीहूं था त पकिड़जूं था महीनो मुहर्रम जो छा महीनो मुहर्रम जो कौम चवण लगी इन्ना लमुद्रक कलीम कढ त तुझे लॻास खोड़ नवा मुसलमान मैदान में थी करे कढ लगी पया कलीम वरी आसी बीहूं था त पकड़जूं था जे पाणी में घिरूं था त ॿुॾूं था हेॾो दरिया जी मौज आ हेॾो फिरौन जी साम्हूं फौज आ आर्डर रब जो अची वियो आहे इज़रिब बिअसाकल बहर खुदा जो कसम मां हासो लॻंदो वियो 12 रस्ता थी पया महीनो मुहर्रम जो आहे अल्लाह जो हुकुम हुयो टपंदा वञो घिरंदा वञो पार थींदा वञो मूसा अलैहिस्सलाम सां गॾु जेके ईमानदार क्रॉस कंदा विया उन रस्तनि मां घिरंदा टपंदा विया दरिया जे हुन भिकाया दरिया जे सुक किनारे ते चढ़ी करे ॾिसनि त यार साॻो फिरौन फौज सूदो बि घिरियो थो अचे मायूसी वठी वई परेशानी वठी वई अल्लाह जा नबी हो बि कढ लॻा था अचनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने माना नेण खणी करे रब खे अर्ज़ कयो मौला रस्ता त मुंहिंजे लाइ हुया रब हो बि पीछो कयूं अचनि पिया कढ लॻा था अचनि अल्लाह से फरमायो कलीम गणती न कर तुझो आखिरी उम्मती दरिया जे किनारे ते यो सुक ते निकरे ओडो फौजी फिरौन जो आखिरी दरिया में पवे त मां पंहिंजी कुदरत खे ज़ाहिर कया आर्डर पाणीअ खे अची वियो आहे महीनो मुहर्रम जो आहे हे निजात वारा बणजी विया सुक ते अची विया खुदा जो कसम आहे फिरौन जे ज़ुल्म खां जान छॾाइजी वई आहे हे फिरौन सारा हा फौज वारा सभु ॿुॾी गरक लुढ़ी ॿुड़ी विया दिल जाए थी वई आहे
दिल जाए थी वैया दरिया मां पार भी थी पया फिरौन जे ज़ुल्म खां जान छॾाए जी वैया ॾिसन पया त सभु लुढ़ी वया बुॾी वया ख़तम थी वया रिवाजात जे अंदर अचे थो महीनो मुहर्रम जो आहे ॾींहुं ॾहींअ जो आहे हा क़ौम चवण लॻी ओ अल्लाह जा नबी अल्लाह एॾी महिरबानी कई जो फिरौन खे फौज सूदो ॿोड़ाए लोढ़ाए तव्हां असांखे पार कराए हाणे जेको असांजे लाइ हुकुम हुजे हाणे जेको तुंहिंजो आर्डर हुजे छा शुक्रिये में कयूं छा कहिड़ी ख़ैर ख़ैरात कयूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम आर्डर कढियो अॼोको ॾिहाड़ो नेमत ऐं ग़नीमत वारो ॾिहाड़ो आहे ईद वारो ॾिहाड़ो आहे ख़ुशी वारो ॾिहाड़ो आहे साईं ख़ुशी कीअं मल्हायूं साईं कहिड़े अंदाज़ में इन ॾींहं खे अपनायूं जनाब मूसा अलैहिस्सलाम फरमायो इन ॾिहाड़े रोज़ो रखो सारो ॾिहाड़ो अल्लाह जो ज़िक्र कयो हा शुक्र कयो जो मालिक ज़ुल्म खां बचायो आहे काफ़िरनि खां छॾायो आहे महीनो मुहर्रम जो आहे ॾींहुं ॾहींअ जो आहे दुनिया जो इंसान इन ॾींहं खे यहूदी नेमत ऐं ग़नीमत ऐं निजात जो ॾींहुं समेंदा आहिनि इन ॾींहं ते रोज़ो रखंदा आहिनि इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा जॾहिं मके मां हिजरत करे मदीने में आया मदीने में यहूदी हुया साईं जन फरमाए महीनो मुहर्रम जो आहे ॾींहुं सुबह परींहं ते ॾहींअ जो आहे इन ॾहींअ जे ॾींहं ते रोज़ो रखिजो साहिबनि अर्ज़ु कयो सोना साईं ॾहींअ जे ॾींहं ते यहूदो नसारा रोज़ो रखंदा आहिनि मदीने में खोड़ यहूदी रोज़ो रखंदा आहिनि साईं उहे यहूदी बि रोज़ो रखनि असां बि रोज़ो रखूं साईं जन फरमायो पोइ इन ॾींहं सां हिकिड़ो ॿियो ॾींहुं मिलायो उहो हिकिड़ो ॾींहुं रखंदा आहिनि तव्हां असां ॿ ॾींहं रखूं रोज़ा साईं जन फरमायो उहो हिकिड़ो रोज़ो रखंदा आहिनि छो रखंदा आहिनि उन जे लाइ निजात वारो ॾींहुं शुक्रिया करण वारो ॾींहुं नेमत वारो ॾींहुं गनीमत वारो ॾींहुं अल्लाह जी इबादत करण वारो ॾींहुं ॾींहं जी फज़ीलत साईं जन फरमाए ॾींहं जी फज़ीलत आहे महीने जी फज़ीलत आहे भले यहूदी रखनि पोइ तव्हां असां ॿ रोज़ा रखूं पोइ मुखालिफ़त थी पवंदी ईअं साईं जन फरमाए नाई रखो ॾहीं रखो चओ न सुभान अल्लाह मां जेकॾहिं इन ॾहीं मुहर्रम ते ॻाल्हायां सॼी राति गुज़री वेंदी यूसुफ अलैहिस्सलाम खूह में पर जॾहिं खूह मां निकिरे थो पियो ॾींहुं ॾहींअ जो आहे महीनो मुहर्रम जो आहे रब जो वाइदो खूह में थियो आहे गणती न कर मिस्र जो बादशाह बणाए भाई झुकाईंदो माए भाइर तुंहिंजे यादि ईंदा ॾझू थींदा वक़्तु वधी वियो वक़्तु अची वियो यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह थी पियो भाइर आया सीधो कन पिया महीनो मुहर्रम जो आहे ॾींहुं ॾहींअ जो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम आड़ा हमें आड़ा के रब गुलज़ार बणायो हा रब जो दीदार आड़ा हमें थियो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के रब आड़ा हमां बचायो आहे महीनो मुहर्रम जो आहे ॾींहुं ॾहींअ जो आहे ओ दुनिया जो इंसान पैगंबर हीअं बि चयो आहे त ॾहीं मुहर्रमुल हराम ते क़यामत क़ाइम थींदी महीनो मुहर्रम जो हूंदो तारीख़ ॾहीं हूंदी पर ॾींहुं जुमे जो हूंदो साईं जन इहा निशानी ॿुधाई आहे साईं जन इहा ॻाल्हि करे छॾी आहे त क़यामत क़ाइम थींदी महीनो मुहर्रम जो हूंदो तारीख़ ॾहीं हूंदी पर ॾींहुं जुमे जो हूंदो मुंहिंजे ज़िंदगी में ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे साम्हूं त इहा ॻाल्हि साम्हूं हुई जो मुंहिंजे ज़िंदगी में ॾहीं मुहर्रम ते जुमे जो ॾींहुं ॿ दफ़ा ज़िंदगी में ईअं आयो आहे पर अल्लाह खे ख़बर आहे त कहिड़े साल सदीअ में क़यामत क़ाइम थींदी पर असांजो ईमान अक़ीदो आहे पैगंबर चयो आहे सचो आहे साईं जन फरमायो आहे क़यामत क़ाइम थींदी महीने मुहर्रम में तारीख़ ॾहीं हूंदी ॾींहुं जुमे जो हूंदो जुमे जे ॾिहाड़े के जुमो नमाज़ पढ़ंदा के क़ुरान पढ़ंदा के क़ुरान ॿुधंदा के पिटके कुटके में हूंदा जे क़यामत क़ाइम थी पई सौदो सस्तो आहे ॻाल्हि सिधी आहे मुड़ुस सिधी आहे छंड बंडे के वारीअ में मां थो चवां शहादत जो मौत रब जी नेमत समें जाए चओ वाह हुसैन महीनो मुहर्रम जो ॾींहुं ॾहींअ जो मौत शहादत जो केर हुसैन चओ वाह हुसैन
शहादत जो मौत तोखे मिलियो आहे शहादत वारे मौत जी तारीफ़ रब क़ुरान में हिन अंदाज़ सां कई आहे फरमाई वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून रब तो फरमाए कि मुझे रास्ते में कत्ल थी वया हक सच चवंदे विढ़ंदे लड़ंदे कत्ल थी वया ये मोल न अथव ये जीरा अथव ये तव्हांजे अकुल शऊर खां ॻाल्हि सम्झ खां मथे आहे अल्लाह क़ुरान में चई छॾी आहे ये शहीदान शहीद ज़िंदान रब क़ुरान में चयो आहे रब तव्हां असांखे बि शहादत जो माहौत ॾे ॿी जाइ ते रब करीम क़ुरान में फरमायो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहया इंद रब्बिहिम युरज़कून सभई चओ सुभान अल्लाह जेके जीअरा वेठा चवनि सुभान अल्लाह एड़न जवाननि जे बारे में रब क़ुरान में चई छॾियो आहे तोखे मूंखे रब सम्झायो आहे ॿुधायो आहे इन्हनि खे मरण जो गुमान बि न कजांइ ये जीअरा रब तो फरमाए जेके दीन ते सर ॾेई विया क़त्ल थी पिया ये जीअरा ये मोल न थी ये जीअरा साईं जीअरा त खाईंदा पींदा अल्लाह साईं फरमाए इंद रब्बिहिम युरज़कून ये खाइनि पीअनि था चओ न सुभान अल्लाह कुरान समझ में न चई त हदीस खां पुछ पैगंबर जे दरबार में अची करे अर्ज़ कर कुरान जे समझण जे लाइ हदीस जो समझण ज़रूरी आहे हदीस के समझण जे लाइ फिक़ह जो समझण ज़रूरी आहे कुरान में अल्लाह न ज़िक्र करे छॾियो आहे शहीद ज़िंदान खाइनि पीअनि था पैगंबर खां पुछा कयूं हदीस में नज़र कयूं साईं कीअं ज़िंदान साईं जन फरमायो इन शहीद जे रूह खे अल्लाह बि हयाती थो ॾे ॿियो जिस्म थो ॾे जन्नत जे सावन परंदनि में इन्हनि खे दाख़िल करे जन्नत जे हवाले थो करे रब उन्हनि शहीदनि जे रूहनि सां थो ॻाल्हाए ओ शहीदनि जा रूह जिथां वणेव तिथां खाईंदा पींदा वतो ये सारी जन्नत तव्हांजे लाइ आहे मुंहिंजे महबूब मोहम्मद फरमायो आहे वो शहीदनि जे रूहनि खां अल्लाह पुछा थो करे अञा छा खपेव अञा ते तव्हांजी कहिड़ी ख़्वाहिश आहे शहीदनि जा रूह साईं कहिड़ी ॻाल्हि कनि पिया साईं जन फरमाए शहीदनि जा रूह हीअ ॻाल्हि कंदा आहिनि अंतरुद्द अरवाहना फी अजसादिना हत्ता नुक़तल फी सबीलिक मरतन उखरा रब सागो दुनिया वारे जिस्म में मोटा मौला हिकु दफ़ो ॿीहर क़त्ल थी अचो मुंहिंजो विजदान थो चवे ओ बदर जे शहीदनि में उहद जे शहीदनि में हुनैन ख़ैबर खंदक जे शहीदनि में ख़ुदा जो कसम ओ करबला जे 70 शहीदनि में उन शहीदनि जे मजमे में जन्नत जे शहीदनि सां गॾु शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद ज़ूमरे जो भी रूह हूंदो वो शहीदनि जो रूह भी चवंदो हूंदो सारा शहीद रब के चवंदा अंतरुद्द अरवाहना फी अजसादिना हत्ता नुक़तल फी सबीलिक मरतन उखरा पैगंबर चयो आहे सची सचो असांजो ईमान कीदो आहे साईं जन फरमायो जॾहिं अल्लाह शहीदनि जे रूहनि सां ॻाल्हाईंदो आहे पुछा कंदो आहे शहीदनि जा रूह इहा ॻाल्हि कंदा रब असांखे साॻियो दुनिया वारे जिस्म में मोटा रब हिकु दफ़ो क़त्ल थी अचूं हे त मामिलो दुनिया जे जहान जो ऐं जन्नत जे रूहनि जो मामिलो आहे पर दुनिया जो जहान जॾहिं ख़त्म थी वेंदो सारो इंसान हा अल्लाह जे कोर्ट में ईंदो हिसाब किताब जे लाइ पेश थींदो वली बि हूंदा गौस बि हूंदा कुतुब बि हूंदा नबी बि हूंदा मुंहिंजे महबूब फरमाए शहीद बि ईंदा मुझे आका फरमाए शहीदन का अल्लाह पुछाई न कंदो बिना पुछा जे शहीद जन्नत में ईंदा अल्लाह अकबर कबीरा साईं को सारा जे जन्नत में वींदा जन्नत जी केड़ी कैफियत होंदी कई वरिया साल गुजरी वींदा हिसाब किताब ॾेई ईमानदार सारा जन्नत में ईंदा जेके सट जी कुटकी ईमानदार जन्नत मां निकरी पैगंबर जे सिफारिश सां जन्नत में ईंदा मामलो हाणे इहो थी पवंदो जन्नत जे नेमतुनि में मज़ा माणींदा
रिवाजात जे अंदर अचे थो जन्नतिन कुछ जन्नतिन जे दिल दिमाग में ख्याल ईंदा अलाए यार मौत न ईंदो अलाए यार मौत न ईंदो ख़बर सभु अथस ॼाणे थो सुञाणे थो अलीमा समीवा बसीरा ख़बीरा क़दीरा ये रिवाजात जे अंदर अचे थो मुशरिक काफ़िर मुनाफिक जहन्नम में जलंदा पचंदा सड़ंदा रड़ियूं करे चवंदा हाय मौत अचे मौत अचे मौत अचे अल्लाह खे सभु ख़बर आहे जहन्नमी मौत जी तलब कंदा जन्नतिन जे दिल दिमाग में खुटकड़ा हूंदा अलाए मौत न ईंदो रब्बी ऐलान थींदो पर जन्नतिन सां अल्लाह अजीब अंदाज़ सां ॻाल्हाईंदो ओ जन्नतियो ओ जन्नतियो सारा जन्नती अल्लाह जे आवाज़ में महो मस्त थी वेंदा मुतवज्जे हूंदा ख़बर नथी छा क़ुरान में अल्लाह चयो मूसा अलैहिस्सलाम सां उन अंदाज़ उन लहजे में रब ॻाल्हाए मूसा अलैहिस्सलाम ॻाल्हाइण में ड्रेग करे रब पुछा थो करे हथ में शादी छो त अल्लाह जे ॻाल्हाइण में मज़ो लुत्फ़ अचे पियो चवे पियो मौला लठिया हिन सां पनड़ा छाणींदो आहे बकरियूं चारींदो आहे रब हिन ते टेक ॾींदो आहे हिन मां घणा फ़ाइदा वठंदो आहे छो त अल्लाह जे गुफ़्तगू जे अंदाज़ में मज़ो पियो अचे ॻाल्हाइण में मज़ो पियो अचे लुत्फ़ एॾो हो पर उहो ई मरहलो वरी तव्हां पाण सोचो मूसा अलैहिस्सलाम सां हिकु दफ़े रब ॻाल्हायो सिर सुजदे में कलीम रखी करे अर्ज़ु कयो मौला अॼु तुंहिंजे ॻाल्हाइण में अंदाज़ में थोरी सख़्ती थी नज़र अचे रब फरमायो कलीम अमड़ जीअरी हुई दुआ घुरंदी हुई हाणे अॻिते सोचे सम्झे कदम रखजांइ अमड़ जहान छॾे वई थी आहा ॻाल्हाइण में फ़र्क़ु आहे अंदाज़ में फ़र्क़ु आहे हेॾे तवज्जो कजांइ जन्नत में अल्लाह जॾहिं जन्नतिन सां ॻाल्हाईंदो ओ जन्नतियो ओ जन्नतियो जन्नती सारा अल्लाह ॾे मुतवज्जो थींदा जी रब लब्बैक या रब जी रब जन्नतियो तव्हांजे दिल दिमाग में मौत जो खुटखुटो आहे अॼु मां अल्लाह मौत खे मौत ॾींदो पियो आहे अॼु मां अल्लाह मौत खे कुहाईंदो आहियां हा तव्हां तवज्जो कयो तव्हांजो इहो दिल दिमाग मां खुटखुटो बि निकिरी वञे मौत घुसी वञे मौत वारो ख़दशो ख़तम थी वञे हमेशह जन्नत में तव्हां हूंदव मौत वारो फिक्र ख़तम थी वेंदो ओ जन्नतियो तव्हां मुतवज्जो थियो अॼु मौत खे मां मौत कीअं थो ॾियां मौत खे मां अल्लाह कीअं थो कुहायां सारा जन्नती ॾिसंदा त अॼु मौत कुसंदो अॼु मौत ते मौत ईंदो हेॾे अल्लाह कावड़ सां जहन्नम में सां ॻाल्हाईंदो ओ जहन्नमियो सारा जहन्नमी ॾकी वेंदा जहन्नमी चवंदा अल्लाह जो कावड़ में गुस्से में थो ॻाल्हाए जहन्नमियो तव्हां मौत जी तलब था कयो त मौत अचे मौत को न ईंदो अॼु मौत खे मां अल्लाह मौत थो ॾियां अॼु मौत खे कुहायां थो मौत को न ईंदो तव्हां हमेशह जहन्नम में सड़ंदव जलंदव पचंदव मता या तव्हांजी तनमन्ना मता तव्हांजो ख़्याल हुजे त मौत ईंदो जान छुटंदी कोन अल्लाह तो फरमाए जहन्नमियो तव्हां बि मुतवज्जो थियो त अॼु मां मौत खे कुहायां थो तव्हां बि वञी दिलि जाए करे जहन्नम जो अज़ाब चखो हमेशह जहन्नम में रहो मुंहिंजे महबूब फरमायो रब्बी ऐलान थींदो मौत खे आंदो वेंदो साईं कहिड़े अंदाज़ में कहिड़ी शक्ल में मुंहिंजे आका फरमायो हा तुम्बे जी शक्ल मौत खे आंदो वेंदो सारा जन्नती बि ॾिसंदा जहन्नमी बि ॾिसंदा अॼु मौत अची वियो आहे मौत खे मौत अची वेंदो मौत खे कुहायो वेंदो मौत खे ज़िबह करायो वेंदो रब फरमाईंदो जन्नतियो मौत घुसी वियो हाणे वञी आराम कयो जहन्नमियो मौत घुसी वियो मौत ते मौत जियो हमेशह वञी जहन्नम में धूड़ पायो ओ दुनिया जा इंसान मौत घुसी वियो आहे हाणे रब्बी ऐलान जन्नतिन जे लाइ कहिड़ो ईंदो क़ुरान में रब चई छॾियो आहे रब्बी ऐलान थींदो वरिज़वान मिनल्लाहि अकबर ज़ालिक हुवल फौज़ुल अज़ीम रब जो ऐलान थींदो जन्नतियो अॼु मां अल्लाह तव्हां ते ॾाढो राज़ी आहियां समझो सुभान अल्लाह आखिरी जुमला थी रब चवंदो जन्नतियो अॼु मां अल्लाह तव्हां ते ॾाढो राज़ी आहियां
अज वडी कामयाबी माने आया हो अब्दुल आबाद जिंदगी तवाजी सवार जी वई अब्दुल आबाद हमेशा वारी जिंदगी तवाजी जन्नत जी आ ओ जन्नतियो जन्नत में हलिया वञो नेमतूं खाओ पियो वरी ऐलान थी दो जन्नतियो भला बुधायो छा खपेव जन्नतियो छा खपेव रिवायात जे अंदर अचे थो सारा जन्नती चवंदा रब घणो ज़मानो जन्नत में रहियाऊं गुज़ारियो आ जेका शइ तलब कयूं था जेका शइ चॉइस कयूं था जंहिं शइ जी ख़्वाहिश कयूं था उहा शइ पुॼंदी पई आहे मिलंदी पई आहे रब छा घुरूं रब ऐलान थींदो ओ जन्नतियो तव्हांजी का ख़्वाहिश अञा तव्हांजी का चॉइस मुंहिंजे महबूब फरमायो हिकिड़ी जमात निकिरी करे अल्लाह खे अर्ज़ कंदी त उहा जमात कहिड़ी हूंदी वलियनि जी जमात हूंदी हाजिन जी जमात हूंदी गाज़िन जी जमात हूंदी रोज़ाइतनि जी जमात हूंदी सखिन जी जमात हूंदी साईं जन फरमाया न न न न उहा शहीदनि जी जमात हूंदी जेके दुनिया जे अंदर दीन ते सिर ॾेई आया क़त्ल थी आया खून जिस्म मां वहंदा पिया पैगंबर पाक फरमायो अल्लाह जी अदालत में ईंदा हिसाब किताब ॼण जे लाइ पर रब उन सां हिसाब न कंदो लेखो न कंदो जन्नत